ॾिसंदड़नि दोस्तनि खे हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम नमस्ते। सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ कचनि में हिन वक़्त बि सवनि ऐं हज़ारनि जी तइदाद में माण्हू यरगमाल आहिनि, अगवा आहिनि ऐं ज़ालिमनि जी क़ैद में आहिनि। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे, अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे, असांजी पुलिस वटि, असांजे इदारनि वटि जदीद क़िस्म जी टेक्नोलॉजी हूंदे बि मासूम प्रिया कुमारी जंहिंखे हिन वक़्तु 32 महीना थी चुका आहिनि, उहा बाज़ियाब नथी थिए। अलाए किॾे वई। उन खां पोइ फज़ीला सरकी जेकी ठुल मां 7 सालनि जी उमिरि में अगवा थी हुई, अॼु उनखे 17 साल थी विया। वॾा वॾा जरगा थिया, वॾा वॾा फ़ैसिला थिया, वॾा वॾा माण्हुनि चयो त बसि फज़ीला चंद ॾींहंनि में पंहिंजे वारसनि खे मिली वेंदी, पर 17 साल थी विया आहिनि। उनजे पीउ माउ खे दिलासा ॾेई करे जीअर ई मारियो वियो। आउं सम्झां थो, जे अगरि पुलिस, वफ़ाक़ी इदारा, सिंध हुकूमत अगरि पंहिंजीअ ते अचे त, पुलिस अगरि पंहिंजीअ ते अचे त, मां सम्झां थो प्रिया कुमारी समेत सिंध जे जेके मुख़्तलिफ़ कचनि में माण्हू अगवा आहिनि, उहे चंद ॾींहंनि में बाज़ियाब थी वेंदा, चंद ॾींहंनि में आज़ादु थी वेंदा ऐं पंहिंजनि सां गॾु हूंदा। सो मां सिंध जे समूरे शहूर खे रिक्वेस्ट कंदुमि, अर्ज़ु कंदुमि त उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीह करे मासूम प्रिया कुमारी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ कचनि में अगवा थियल माण्हुनि जे लाइ आवाज़ उथारनि ऐं उन्हनि सां बीहण जो वचन करनि। जेसिताईं असां पंहिंजे आवाज़ खे बंदि न कंदासीं, जेसिताईं असांजा मुग़वी बाज़ियाब न थींदा, जेसिताईं असांजा मुग़वी आज़ादु न थींदा। सो मां सिंध जे शहूर खे रिक्वेस्ट कंदुमि त मासूम प्रिया कुमारी जे ख़ातिर, सिंध जे मुख़्तलिफ़ कचनि में जेके अगवा आहिनि माण्हू, उन्हनि जे ख़ातिर उथो हिकु आवाज़ु थियो, हिकु प्लेटफॉर्म थियो, जीअं पंहिंजनि खे बाज़ियाब करायूं, जीअं पंहिंजी मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायूं, जीअं पंहिंजनि मासूम माण्हुनि खे बाज़ियाब करायूं ऐं पंहिंजी सिंध खे ख़ुशहाल बणायूं। महिरबानी।